असांजो जो ये एहतजाज है वाइस फॉर मिसिंग पर्सन्स इन सुजागी फोरम में SUP तरफ का जो गडियल एहतजाज कयूं पा असांजो सिर्फ़ हिकिड़ो मुतालबो है जो रिसेंट जो वाक़ियो बाड़ो में पेश आयो आहे जो असांजी न्याणियुनि सां तज़लील कई वई है जेके नाक़ाबिले क़बूल है जेके न्याणियूं जेके अमड़ियूं पंहिंजनि प्यारनि जे लाइ पंहिंजनि बच्चनि जे लाइ जेके उन्हनि जी आज़ादी जे लाइ उन्हनि जी सही सलामत वापसी जे लाइ जेके जदोजहद कनि थियूं उन्हनि जी तज़लील कई थी वञे। मुतालबो कयूं था त जेके बि हिन में मुलविस आहिनि जिन बि न्याणियुनि जी तज़लील कई आहे फौरी तौर ते उन्हनि खे पहिरियां त उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे। सिंध पुलिस IG सिंध उन जे ख़िलाफ़ एक्शन वठे ऐं असांजी न्याणियुनि सां जेका बदसलूकी थी आहे जेकी उन्हनि जी तज़लील थी आहे उनजो उन्हनि खे मतिलबु एवज़ो उन्हनि जो मुआवज़ो ॾियणो पवंदो आहे। वहशाणे नमूने सां असांजी न्याणियुनि जे मथां असांजी अमड़ियुनि जे मथां असांजे नौजवाननि जे मथां जेको तशदुद कयो आहे जेका उन्हनि जी तज़लील कई आहे असां गॾियल तौर ते सिंध सुजागी फोरम वाइस फॉर मिसिंग पर्सन्स SUP ऐं सिविल सोसाइटी पारां इन कुदे ऐं किरल हरकत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मुलविस अमलदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कंदे जेके बि गिरफ़्तार कयल अॻुवान ऐं नौजवान आहिनि उन्हनि खे हिकदमि आज़ादु करण जी घुर कयूं था। कराची खां रावलपिंडी तरफ़ जेको काफ़िलो वञी रहियो हो वाइस मिसिंग पर्सन जेके पर्सन्स हुआ उन्हनि जी आज़ादीअ जे लाइ सिंध सभा जो उनजे मथां उबावड़ो में जेको आहे त माना हिकु दहशतगर्दनि सियासी सरपरस्ती हेठि दहशतगर्द पुलिस जेको आहे हमिलो करे गिरफ़्तारियूं कयूं ऐं सिंध जे सूरमिन जी जेको आहे त माना तज़लील कई उन्हनि खे हथकड़ियूं हणी करे जेको आहे त माना क़ैद कयो। असीं इन सॼे अमल जी जेको आहे मज़म्मत कयूं था ऐं हीउ मुतालबो था कयूं त फौरी तौर ते सिंध ऐं बलोचिस्तान जा जिबरी तौर ते खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जेके आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। ॿियो जेको आहे त मुतालबो आहे असांजो त जेके उबावड़ो जी पुलिस जेके ख़ासि तौर ते उन काफ़िले जे मथां हमिलो कयो उन्हनि खे फौरी तौर ते हटाए उन्हनि खे मुअत्तल कयो वञे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेको सिंध सभा जो जेको काफ़िलो हुयो कराची खां शुरू थियो हुयो उबावड़ो ताईं पहुतो ऐं उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो हो त सॼी सिंध मां जेके बि जबरी तौर ते खंबे गुम कया विया आहिनि क़ौमी कारकुन उन्हनि जी आज़ादीअ जे लाइ ऐं उते जेको वाक़ियो पेश आयो आहे न्याणियुनि जी तज़लील कई वई आहे असांजा जेके क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे खंबे जबरी तौर ते गुम कयो वियो आहे उन्हनि खे सेंट्रल जेल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। उन में जेका पुलिस मुलविस आहे हाला पुलिस असां उन वाक़िए में जेके मुलविस अमलदार आहिनि इन कुदे अमल में असां मुतालबो था कयूं त उन्हनि खे फिलफोर जेको आहिनि जेको गिरफ़्तार कयो वञे। कंहिं बि हवाले सां किथे बि का शइ ग़लति थिए थी त तव्हांजो मुंहिंजो हर बाशऊर माण्हू जो वो हक़ आहे तो वो एजिटेट करे कानूनी तरीक़े सां बाबा मूंसां ये बेवाजिबी थी है मुंहिंजी हीअ ग्रीवेंस आहे जेको उन्हनि कानूनी तरीक़ा रस्तो अपनायो उनजो कयो पे जॾहिं त उन ते जेको अटैक कयो वियो न हिकिड़ो असांजो कानून आहे त जिते औरत हूंदी आहे न घर में बि लेडी पुलिस खां अलावा अंदरि गड़ी नथो सघिजे त इहे ग़लति थी आहे ऐं उनजे ख़िलाफ़ु घटि में घटि आउं सम्झां थो जेके बि सिंध गवर्नमेंट आहे या फेडरल गवर्नमेंट आहे उहो उनखे नोटिस वठनि। मेरा यही मुतालबा है कि अगर मेरे भाई ने कोई जुर्म किया है उसने कोई भी काम किया है कोई भी खून किया है तो उसे अदालत में लेकर आए। एक तो अपने कोर्ट बनाए और उन्हें यूज़ नहीं कर रहे हमारे लोगों को नहीं आ रहे अब नहीं लेकर आ रहे सामने हमारे लोगों का जो जुर्म है तो उन्हें अदालत में लेकर आए उन्हें पेश करें। हम यही मुतालबा करते आ रहे हैं लेकिन हमारी कोई आवाज़ नहीं सुन रही और कोई हमारा मदद नहीं कर रहा। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk